फकीराबाद टाउन कमेटी के चेयरमैन पारां कोरोना वायरस के बचाव के लिए शहर जो मुकम्मल स्प्रे करायो वियो। उन मौके ते टाउन कमेटी फकीराबाद के चेयरमैन जमील अहमद चांदी कोरोना वायरस एक खतरनाक वबा है, उन खां बचण के लिए स्प्रे कराइण तमाम जरूरी है। हुन चयो त कोरोना वायरस जो को भी इलाज न है, हिफाजत सां ही कोरोना वायरस के शिकस्त ॾेई सघिजे थी। उन जे करे अवाम के घुर्जे त घरनि ताईं महदूद रहे, पंहिंजे ऐं पंहिंजे बच्चनि जी हिफाजत कनि। हुन वधीक चयो त शहर में मुकम्मल वाटर रोड ऐं फ्यूमिगेशन स्प्रे करायो वियो आहे, जंहिंसां मूज़ी मर्ज़ जे फैलजण ते काफ़ी हद ताईं फ़ाइदो थींदो। उन मौके ते यूसी चेयरमैन सां गॾु टाउन ऑफिसर मतलूब चांडियो ऐं सब इंजीनियर आगा फराज़ ऐं टाउन मुलाज़िम पिणु मौजूद हुआ। होॾां फकीराबाद जे शहरनि ऐं समाजी माण्हुनि पारां चेयरमैन जे अहिड़े अमल खे साराहियो वियो आहे।